अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदा। अदा अगर तव्हांखे मुंहिंजो आवाज़ अचे तो त प्लीज़ कमेंट करे ॿुधाइजो। हिन वक़्तु वेगस में आहियां ऐं तव्हांखे हूअं त साईं भलियूं भलियूं शयूं ॾेखारींदो आहियां, पर अॼु जो तव्हांखे ॾेखारींदासीं डार्क साइड ऑफ वेगस, चाकिंग। हे ॾिसो अदा, ऐं दोस्तनि खे ॿुधायां था लास वेगस जिथे तव्हां दुनिया में हिन जो नालो ॿुधो आहे, पर हे अथव असल में सिन सिटी, गुनाहनि जो शहर। हिते जिथे रोशनियुनि जो शहर, रोशनियूं होटल्स आहिनि, दुनिया ईंदी आहे, पर हिते जुआ खाना, दुनिया जा पहिरें नंबर ते जुआ खाना हिते अथव। हिन शहर में तव्हांखे आशीष, गांजो, चर्स, नशो, सिगरेट, शराब त जिते किथे मिले थो पियो, पर इहे शयूं बि तव्हांखे आम दुकाननि ते मिलंदियूं आहिनि। आम यानी स्मोक शॉप ते वञो, तव्हांखे हुते ईज़ीली मां साईं हाणे नथो ॾेखारे सघां। हिन ई शहर में काफ़ी माण्हू यानी होमलेस रोडनि ते सुता पिया आहिनि, मां तव्हांखे ॾेखारियां थो। ऐं हूअं त पयूं शयूं हलनि थियूं हिते साईं, ॿारहाड़ी में चाकिंग बिल्डिंगनि ते थिए थी पई। आवाज़ सही थो अचे अदा, आवाज़ ॿुधाइजो मूंखे। डार्क साइड ऑफ वेगस साईं तव्हांखे ॾेखारियऊं। हिते माना आम तव्हांखे शइ मिलंदी, ॿुधव मां तव्हांखे ॾेखारियां थो अॻिते हली था। तव्हां हैरान थियो, मां पाण ॾिसी करे हैरान थी वियुमि। हाणे छड़ो हिकिड़े दुकान ते वियासीं, हुन चयो छा खपे ॿुधाए, जेको चओ उनजो असांखे रिकॉर्ड न कर, बाक़ी दुकान खे बि रिकॉर्ड न कर, उन खां अलावा तोखे जेको वणे कर। हितां जा त साईं बस जेतिरी ॾेखारियांव वेगस जी साईं डार्क साइड तव्हांखे माण्हू हे त ॿार आहिनि खेॾनि था पिया साईं, स्कूल जा रिसेस असां वटि थींदी आहे न, उहा हाफ टाइम कैंटीन वैंटीन। पर हिन खां अलावा साईं तव्हांखे ॾेखारियां माण्हू ईअं पिया आहिनि थिया फर्शनि ते। हे ॾिसो, माना नशे में धुत होश ई न आहे। हेडफोन लॻा पिया आहिनि। ओ इहो माण्हू कुंड ते बिजली जे पोल सां सुतो पियो अथव। हे ॾिसो, तबाही वारा सीन आहिनि। हे साईं लाइव म्यूज़िक हिते राति जो हलंदो आहे, उहो ई वेठा आहिनि हिते साईं। रिकॉर्डिंग करणु एतिरो सवलो न आहे, पर अलाह ख़ैर कंदो। तव्हांखे ॾेखारियां चाकिंग, ॾिसो था माना हिते माण्हू खे जेका शइ नज़र अची वई आहे उन ते चाकिंग। हे ॾिसो, जेका शइ भित मिले थी उन ते चाकिंग, आर्टिस्टिक। हे ॾिसो, हे नशे में धुत पिया अथव उहे। हाणे हुयो हाणे हे साईं होमलेस पीपल हिते अलॻि। तव्हां चवंदो त छा आहे, कहिड़ी अमेरिका आहे। हे ॾिसो,
नशे हे साईं ड्रग एडिक्टेड हे ॾिसो हे पिया अथव हिते ई मस्ताना दुनिया का आउट चाकिंग गिटियूं न पुछो साईं अमेरिका जी ये साइड इफेक्ट अथव अॼु पहिरियों दफ़ो ये तव्हांखे ॾेखारियां थो ये पूरो हिते अमेरिका में हिनखे चवंदा आहिनि शेडी एरिया शेडी सीधी न शेडी शेडी एरिया मां साईं हिननि जी हे ॾिसो नशे में धुत पाइजे लेके ॻाल्हाईंदो बीठो आहे कंहिंसां थो ॻाल्हाए काई ख़बर न आहे हे ॾिसो ॾिसो कोई अथसि बि कोन साम्हूं हे ॾिसो नशे में धुत छो त साईं हिते नशो आम आहे ॾिसो पंहिंजे लेखे कोई अथसि बि कान कोई ॾिसो परे ताईं कोई कान अथसि पर सामान हे पियो अथसि हितां ई खाए बि अथो अलाए छा पंहिंजे लेखे ॾिसो घुमे बि अथो ओयो कंहिंसां थो ॻाल्हाए कोई ख़बर न ॾिसो भित त साम्हूं हे ॾिसो कोई माण्हू ई न आहे इहे नशे जा साइड इफेक्ट्स अथव हे ॾिसो भॼ बाबा हेॾे न अच अला अला कर ॾिसो ॾिसो था साईं अलाह पनाह ॾे अलाह ख़ैर करे बाक़ी साईं हिते ड्राइव बि ख़्याल सां करणी पवंदी आहे ईअं न त कंहिं माण्हू ते डुफ थी वञे हे ॾिसो हे चाकिंगियूं अलाए छा लिखी आहिनि मर्दाना कमज़ोरी की ताक़त बंगाली बाबा हे ॾिसो हे कचिरे मां अलाए छा ॻोल्हे वतो पियो फिल्मनि में ॾिसंदा आहियूं न कचिरे जे ढेरनि तो मानियूं ॻोल्ही था वठंदा आहिनि इहे उहे अथव साईं मां तव्हांखे ॿियो बि थोरो शेडी जात हेॾी दुनिया जी मशहूरु लास वेगस स्ट्रिप पर उन स्ट्रिप जे ई ॿाहिरों छा आहे जीअं दुबई आहे दुबई बि ॾिसो ॾाढी हसीन ख़ूबसूरत प्यारी पर जीअं ई तव्हां दुबई शेख ज़ैद रोड खां ॿाहिरि निकिरो या लेबर कैंपनि ॾे वञो तव्हांखे डार्क साइड ऑफ दुबई नज़र ईंदा ईअं ई हे बि साईं डार्क साइड ऑफ लास वेगस हे ॾिसो माण्हू नशे में धुत हिते रोडनि ते पिया हूंदा आहिनि ऐं हे ॾिसो हे पंहिंजे लेखे ॾिसो था उस्ताद काॾे काई ख़बर न आहे ऐं ॿी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त भाउ मुंहिंजा हिते लीगली हर शइ माना लीगली कीअं माना हिकिड़ी हद ताईं तव्हां ओवरडोज न कयो पर ख़बर अथव नशो साईं जेतिरो घणो हुजे ओतिरो तबाही एॾो तबाही जो माण्हू रोडनि ते बीही करे ॾिसो उल्टियूं कंदा आहिनि सफ़ा हालत बुरी हो साम्हूं वेगस स्ट्रिप आहे जिते रंगीनियूं रोशनियूं आहिनि ऐं उन जे पोयों पासे में अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं आहिनि साईं उहो ॾिसो माण्हू ॼारी भितनि सां बीठा आहिनि ॻाल्हाइनि था ख़बर ई नथनि छा आहे चवंदा टोटो टुकुर ॾे कुझु अथी त ॾे इहे साईं बसि अलाह माफ़ी ॾे नशे खां साईं इहे ॾिसो पंहिंजे लेखे माण्हू बीठा आहिनि नशे में धुत होशी कान अथनि मां अञा छा हे ॾिसो अमड़ अलॻि ई साईं वैल्यूज़ आहिनि हिते
हे ॾिसो हिते ई सुता पिया आहिनि, हिते ई बिस्तर अथनि। हे त मोटर कार वारा आहिनि, पर होमलेस माण्हू इहे वेठा अथव साईं। ॾिसो अमेरिका तव्हांखे लॻंदो अमेरिका में सभु अमीर आहिनि, कोई ईअं न आहे। ॾिसो हीअ बि ज़िंदगी आहे साईं। पर हे घणा माण्हू जेके होमलेस हूंदा आहिनि इहे ड्रग एडिक्टेड हूंदा आहिनि, नशे जी। हे ॾिसो माना होश में ई न आहिनि हे। बस साईं अल्लाह ख़ैर कंदो, असांजो ख़्यालु आहे। ऐं हिते ई वेगस में वरी अहिड़ी दुनिया बि आहे। ॾिसो अहिड़ियूं गाॾियूं डार्ट कार्ट रेसिंग। ॾिसो वेगस अथव भाउ मुंहिंजा। रब तव्हांखे ॿई शयूं तव्हांजे साम्हूं रखियूं आहिनि, अच्छाई बि बुराई बि। इंसान खे दिमाग़ ॾिनो अथई त फ़ैसिलो कर, अच्छाई करणी थी या बुराई करणी थी, अछो करिणो थी कारो करिणो थी। हे वेगस में गुनाह करिणो थी या सवाब करिणो थी, तुंहिंजे पंहिंजे हथ आहे। अगरि गुनाह कंदे त तबाही थी भाउ, हिते बि त आख़िरत में बि। अल्लाह पनाह ॾे साईं, नशे जी लत त रब पनाह ॾे हर कंहिंखे। हे ॾिसो माना बेघर माण्हू, हे ॾिसो व्हील चेयर ते ई सामान रखियूं वेठो आहे। केरु थो रड़ियूं करे, ओए रड़ियूं था करनि साईं। ओ ये पर अल्लाह पनाह ॾे। त हे ॾिसो साईं हाणे उस्ताद हेॾे तके थो, हाणे मूंखे हितां हलणु खपे। ॿुधव इहे साईं अथव डार्क साइड ऑफ वेगस। हे ॾिसो हे बीठा आहिनि ईअं ई। ॿुधव हे साईं गाॾियूं, हे वरी नशेड़ी न आहिनि, हे वरी कार्बन फाइबर रेसर गाॾी ठाही अथऊं। त भाउ मुंहिंजा चवंदा न हर चमकती चीज सोना नहीं होती। हे बि उहो ई अथव। अमेरिका त कंदा आहियो, तबाही सीन अथव अमेरिका में। छा ॾेखारिया। इन जे करे सिर्फ़ु तव्हां ईअं न चवंदा की त अमेरिका साईं भली त मां ॾेखारींदो आहियां, पर गुरबत बि अमेरिका में वॾी अथव। महिनत कयो त पाकिस्तान में ई अयाशी आहे। ॾिसो हे बेघर माण्हू वेठा अथव अमेरिका में। हे ॾिसो आर्टिस्टिक, का रोक टोक न आहे, कोई चवण वारो इन्हनि खे न आहे, को कानून न आहे हिते। ऐं साम्हूं इहा वेगस जी स्ट्रिप आहे, जिते 50,000 रुपयो पर नाइट रहाइश आहे। वेगस स्ट्रिप जुआ खाना, दुनिया जा वॾे में वॾा ऐं घणे में घणा जुआ खाना इन रोड ते आहिनि, इन टावर वारे रोड ते। त भाउ मुंहिंजा महिनत अगरि पाकिस्तान में कयो, उते बि तव्हां जन्नत ठाहे था सघो। बाक़ी जे न कयो त पोइ अमेरिका में बि तबाही अथव। हे ॾिसो अॻ में पंधारनि खे, हे सही आहिनि साईं, हे नशेड़ी न आहिनि। हेॾे उहे छोकिरियूं आहिनि नशे में धुत लॻियूं पियूं आहिनि, रड़ियूं थियूं करनि पियूं पंहिंजे लेके। ओ इहे ट्रक जे पोयों बीठियूं अथव त ओ इहे इहा अथव नशे जी लत। अल्लाह पनाह ॾे साईं, अल्लाह पनाह ॾे। इन जे करे भाउ मुंहिंजा तव्हां चवंदा हो न त साईं महिनत छा आहे। महिनत कयो, रोज़ी रोटी कमायो, भली ज़िंदगी गुज़ारियो, अल्लाह ख़ैर सलाह, ठीकु आहे। बाक़ी
जे अगर मेहनत न कंदो पोइ अमेरिका में ईअं पोइ अमेरिका में वेठे थोड़े खाराईंदो। हाणे हीअ वॾेरी ॾिसो, हिनखे होश ई न आहे छा थी करे पई विच रोड ते। हे घर अथसि हिन जो साईं, हे ॾिसो इहा बि नशो। ऐं साम्हूं साईं ॾिसो त दुनिया ई ॿी आहे। इहे तव्हांखे रंगीनियूं सुबुह ॾेखारींदोमांव, राति ॾेखारींदोमांव न, चमकती शयूं तव्हांखे वेगस स्ट्रिप ॾेखारींदो आहे न, चमकती शयूं। हे ॾिसो असांजे घरनि ॾे होॾे किथे किथे माना साफ़ सुथरा, पर साइड इफेक्ट ऑफ वेगस। अॼु जो टॉपिक इहो आहे साईं, साइड इफेक्ट्स ऑफ वेगस। हे जहिड़ो हिकिड़ी कुंड थो ॾेखारियां बि, हे छड़ो अदा हिकिड़ी कुंड आहे। सोचो त हिन शहर जे आसे पासे में केतिरियूं न कुंडा हूंदियूं। हे छड़ो हिकिड़ी कुंड आहे। हे छड़ो हिकिड़ी कुंड आहे त सोचो ॿियंदि हिते केॾो न गंद हूंदो, केॾी न तबाही हूंदी। अलाह पनाह ॾे। हे ॾिसो साईं, हाणे इहा न यंग छोकिरी वेठी आहे, पर नशे में धुत, होश ई न आहे। ऐं ॾिसो त बसि साईं, इहे हुया अमेरिका जा साइड इफेक्ट्स जेके तव्हांखे ॾेखारियासीं। छा ॾेखारियांव, हे ॾिसो हाणे पंहिंजे लेखे नशे में धुत। अरे छा थो करे अड़े, करंट न अचे, छा थो करे उस्ताद, ईअं न कर प्यारा। हे ॾिसो हिन लोहे में अगाड़ी सुता पिया, उहे हिते मथे अलाए छा तकरीर करे पियो, जलसे में ॼणा बीठो आहे। अगोड़े हिते बि जाम हुया, काॾे आहे त साईं, छा चवंदा आहिनि, हर चमकती चीज़ सोना नहीं होती। ॿुधो आहे, अमेरिका तव्हांखे भली त लॻंदी आहे, पर अमेरिका में अहिड़ियूं तबाहियूं अथव।